सभई चओ मां चिंता खे ख़तमु करे छॾियो आहे, मां हुन सां अॻियां वधी चुको आहियां। हिन करे मां तव्हांखे चवां पियो त तव्हां पाण खां चिंता खे परे करे छॾियो, जंहिंजे करे तव्हांखे इहा हालत आहे ऐं तव्हां हुन जी ॻाल्हि ते पकड़े वेठा आहियो। छो तव्हां प्राण नथा करे सघो, छाकाणि त तव्हांखे इहा ख़बर आहे कि तव्हां चिंता खे नथा बजाए सघो ऐं तव्हां हुनखे ईअं वण जी दाल जी तरह आहियो जिते तव्हां वेठी विया आहियो ऐं तव्हांखे उहा दाल टुटी पए। कुझु माण्हू आहिनि जेके बर्ड वॉचर आहिनि, शायदि हिन में कोई वजह हूंदी, ऐं उहा दाल ते वेही करे अलाए ख़बर कोन्हे ॿियो कीड़ो किथां ईंदो। प्रभु अहिड़ो अद्भुत आहिनि, उहे सॼी सृष्टि खे पाण सां गॾु रखंदा आहिनि ऐं देखभाल कंदा आहिनि। बाइबल में लिखियलु आहे त असांखे इब्राहिम में बि उहो ई सभई तरह सां हिक ॿिए सां टकराइण सां साबित करण करे पाण खे हिक ॿिए सां टकराइण रोके छॾियो उन प्रभुअ। असां सोचींदा आहियूं हर हैरान करण वारी शइ जेकी प्रभु सां प्राप्त थींदियूं उहे चिंता थींदियूं। उहो चिंता खे हटाए छॾणो आहे, छाकाणि त असां आहियूं, असांखे चिंता खे हटाइण खपण जी काई ज़िमेदारी न आहे। असांखे करण जी ज़रूरत आहे कि माण्हू असांजे बारे में छा चवनि। असांखे चिंता करण जी काई ज़रूरत कोन्हे कि माण्हू असांजे बारे में छा सोचींदा आहिनि, छो त उहो ई सोचींदा जेके उन्हनि खे सोचणो आहे। आकाश जे पखियुनि खे ॾिसूं त उहे बि बोईंदा आहिनि ऐं कराईंदा आहिनि जेको प्रभु उन्हनि खे कराईंदो आहे ऐं उहो ॾिसंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे उहा कहिड़ी ॻाल्हि आहे, उहा जेके तव्हांखे ॾिसी था सघनि ऐं वेठल माण्हुनि जी तरफ़। मां पखीअ खां वधीक क़ीमती आहियां। ठीकु आहे, मूंखे इहो ॾाढो वचन वणंदो आहे। 27 में तव्हांखे ख़बर आहे कि कहिड़ी चिंता खां तव्हां सां कहिड़ी हालत थी सघंदी आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे, तव्हां पक कयो। ॿुधो मूंखे उहे माण्हू वणंदा आहिनि जेके आत्मविश्वासी हूंदा आहिनि ऐं सचपच मां ॼाणींदी आहियां उहे मसीह में छा आहिनि। मूंखे बाइबल में जाकाई ॾाढो वणंदो आहे जेको चए सचपच नंढे कदम खणण वारा माण्हू जेके यीशू सां गॾु हुया, उहो नंढो हो ऐं उहो ॾिसनि पिया कि उहा कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं नंढो हुयो। जंहिं महिल उहो चवनि था कि मूंखे जाम वणंदो आहे, जंहिं महिल उहो चवंदा आहिनि कि असांखे कहिड़ी ॻाल्हि ख़बर पए। मां ॾाढो नंढो हुयमि, मां लंबो थियणु चाहींदो आहियां पर मां कोन थो थियां, झुकी करे मूंखे हलणो पए थो। ऐं हुन ईअं न कई ऐं हुनखे चयईं कि झटपट तूं हलियो वञ ऐं तोसां गॾु। जंहिं महिल प्रभु ॿाहिरि आया केरु आहे, किथे आई तूं, उहो हुननि खे ॻोल्हण लॻा। तव्हांखे ख़बर आहे इहो मूंखे छो वणंदो आहे? हुनजे बजाए उहो रड़पच करे जेको जीवन में समस्या हुई हुनजी नफ़रत सां हली वई ऐं जेकी सुठी ॻाल्हियूं उहे साम्हूं अची वियूं, चिंता परे थी वई हुनजी ऐं उहो न पाए छॾियईं उनखे जेकी उहो ॻोल्हे पियो, जेकी ॻाल्हि हुई उहो अॻियां वधी वियो। प्रभु खे वणंदी आहे उहा पक इरादे वारी ॻाल्हि जेकी उहो चवंदा आहिनि ऐं तोसां गॾु उहो हमेशह घर वेंदा ऐं उहो तव्हांखे करिणो आहे सभिनीनि खे। ऐं इहे कामना जेकी तव्हां कयो था उहा इर्षा जलन न रखंदव। जेकी बि ॻाल्हि आहे मां तव्हां सां गॾु रहंदमि, मूंखे कुझु करण जी काई ज़रूरत न आहे, छाकाणि त मुंहिंजे सवाइ मूंखे कुझु बि न करिणो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी, इहा हिकु खोड़ कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे जेकी तव्हांखे करणी आहे। सेंस जे बिना तव्हां कुझु बि न करे सघंदव ऐं तव्हांखे उहो ॻोल्हणो आहे। उहो कयो जेको तव्हां करे सघंदा आहियो। प्रभु ते भरोसो कयो, उहो तव्हांखे ठाहींदो। बसि पंहिंजे कद में हिकु डप जी कहिड़ी बि ॻाल्हि चिंता करे, कपिड़नि जे लाइ चिंता छो था कयो? वचन 28 जंगली सौंसनि में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे उहो महिनत करणी आहे जंहिंसां तव्हांखे उहो पाए सघंदा आहियो ऐं तव्हां उहो पाए करे अॻियां वधी सघंदा आहियो। उनजे बग़ैर तव्हां कुझु बि न करे सघंदा। ऐं कमाल जी ॻाल्हि इहा आहे, तव्हां किथे यादि करे इहो करे सघंदव कि प्रभु जी महिमा जी कहिड़ी ॻाल्हि हुई ऐं उहो वक़्तु कढी सघंदव सचपच। मां हमेशह ॾिसंदी आहियां नेचर शोज़ इन एनिमल शोज़ में कि जेके प्रभु ॾेखारींदो आहे उहो सींहं, उहो बाघ, उहो जेकी ॻाल्हि आहिनि
उहो वणंदो आहे। प्लैनेट अर्थ ऐं लाइफ जे बारे में टीवीअ ते ॾेखारींदा आहिनि, जेके ग्रेट माइग्रेशन हूंदा आहिनि उन जे बारे में जीअं त ॾेखारींदा आहिनि, ऐं मां हैरान थी वेंदी आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे मां हैरान थी वेंदी आहियां जॾहिं मां ॾिसंदी आहियां कीअं प्रभु हर हिकु पशुअ खे, हर हिक खे, चाहे उहो नंढो हुजे या वॾो, केतिरो बि हुजे, प्रभु उनखे कीअं सुरक्षा ॾिए थो। प्रभु हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखियो आहे हर हिकु शइ जो, ऐं असां उन जी स्तुति जा हिस्सा आहियूं। उहो असां सभिनीनि खे ख़ासि मञींदो आहे ऐं असांखे संदेश ॾियण जी कोशिशि कंदो आहे, पर असां आहियूं की उन जी ॻाल्हि न ॿुधंदा आहियूं। मां पखियुनि जी देखभाल करे सघां थो, छा मां तव्हांजी देखभाल कोन थो करे सघां? छो त तव्हां उहे सचुपचु शयूं ॾाढी बेकार कंदा आहियो जंहिंजी तुलना मां नथो करे सघां प्रभुअ सां, जेकी उहो स्तुति में ठाहे थो। अगरि तव्हां पंहिंजी खोड़ ज़िंदगीअ में चिंतामय बर्बाद करे छॾींदव त तव्हां कीअं फ़ैसिलो कंदव उन जे? तव्हां मां केतिरा माण्हू इहो झुकणु चाहिनि था ऐं पंहिंजी चिंता छॾणु चाहिनि था हिते अची करे। ओके, पोइ तव्हां वटि जाम सुठो ग्रुप आहे ऐं तव्हां हथ मथे करे चई सघंदा आहियो। असां बचियल लाइ अफ़सोस कयूं था, जेकी शालियूं आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। वचन एकटी, इन करे तूं चिंता करे इहो न करे सघंदे, छाकाणि त खाईंदसि छा या पीअंदसि छा, या पीअंदसि छा, उहो वारींदसि छा करिणो आहे। मूंखे विश्वास आहे शैतान इहा नंढे नंढे ॻाल्हियुनि सां अंदरि ईंदो आहे ऐं उहो असांखे चवंदो आहे की तूं इहो न करे सघंदे, इहो न करे सघंदे, इहो न करे सघंदे। कहिड़े बि तरीक़े सां असांखे ईअं लॻंदो आहे की असां हुनजो जवाबु ॻोल्हे सघंदा आहियूं, पर कोन। मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां कि सचो विश्वास तव्हांखे उन मुक़ाम ते पहुचाईंदो जिते ॼाणे करे तव्हांखे हल्को महसूस थींदो। तव्हांखे कंहिंखे हल्को महसूस थियणो आहे, तव्हां इहो चई छॾियो ऐं तव्हांखे उहो सुठो महसूस थींदो। मूंखे ख़बर कोन्हे मां छा करण वारी आहियां। मूंखे अगरि कुझु करण जी ज़रूरत पवंदी, प्रभु मूंखे पाण अची ॿुधाईंदा। ओ, मां तर्क ॾियण में सचुपचु ॾाढी ख़राबु आहियां ऐं मां सोचियो हुयो कि मां हर शइ सम्झी वठंदसि, हर शइ खे। जेकी बि ॻाल्हि आहे, परेशानी आहे, जो सुवाल मां ॻोल्हे वठंदसि। मुंहिंजो मञणु हुयो कि सुभाणे प्रभु मूंखे उहो सम्झ ॾींदो ऐं कोशिशि कंदा कि तव्हां पंहिंजो वक़्तु बर्बादु था कयो ऐं तव्हांखे लॻंदो आहे कि तव्हां ईअं करे सघंदा आहियो, पर हिन जी ज़रूरत न आहे। तव्हांखे आदत पइजी वई आहे इहो करण जी ऐं तव्हां हुन खां ॿाहिरि नथा निकिरी सघो ऐं तव्हांखे असुरक्षित महसूसु थींदो आहे। तव्हां ॾाढो अस्थिर आहियो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो आहे तव्हांजे ख़्याल सां तव्हां सही आहियो, पर ईअं ॻाल्हि न आहे। तव्हांखे सुरक्षित महसूसु कराइण वारो प्रभु आहे, उहो तव्हांजी देखभाल कंदो। मां पंहिंजे मन जी कोशिशि कंदमि ऐं उनखे अॻियां वधाईंदमि। जेके प्रभु चाहिनि था उहो मां करे ॾेखारींदमि। जेकी हिकु ॻाल्हि आहे उहा मुश्किल थींदी आहे कि मां तव्हांखे ॿुधायां कि कीअं हिन वक़्त में जीअणो आहे। प्रभु मक़सद सां हिते मोकिलियो आहे, उहो हिते आहे, हिन वक़्तु आहे। उहो चए थो तव्हां सां गॾु उहो हमेशह रहंदो। प्रभु कोन्हे, पर उहो हिते ई आहे। तव्हांखे जिते ॾिसणो आहे तव्हां उनखे ॾिसी सघंदा आहियो। इहो असांखे जाणे बुझी करे करिणो पवंदो। हलो ॾिसूं वचन चोटीहो। ख़ैर बहितर थींदो असां वचन टेटीह में रहूं। इन करे तूं पहिरीं मुंहिंजे उन राज्य धर्म जे ॻाल्हि था करे ऐं उन धर्मी थी करे तोखे इहो करिणो आहे जेकी शयूं तोखे ख़बर आहे उहो सुभाणे न हूंदियूं। उन जी चिंता छो थो करे? उन शयुनि जे लाइ तोखे कुझु न करिणो आहे। अॼु दुख खोड़ थी वियो, अॼु दुख थी वियो, उहो चिंता न थींदी ऐं तव्हांखे उन तकलीफ़ुनि में रहणो आहे जंहिंजे करे असांखे उहो नतीजो भोगणो पए। पंहिंजी तकलीफ़ुनि खे अंदाज़ो लॻाए करे तव्हां इहो करे था सघो। उन जी चिंता करणु छॾे ॾियो, उनखे सम्झण जी कोशिशि कंदा रहंदव त तव्हांखे उन मुक़ाम ते पहुची वेंदव जेको प्रभु चाहे थो। हाणे ॻाल्हि जे बारे में सोचणु ग़लति न आहे। मूंखे वणंदो आहे बाइबल में लिखियलु आहे मरियम जे बारे में, जॾहिं उहो स्वर्गदास ते वियो हुयो उनखे प्रगट थी वियो, उनखे ॿुधाई थियण वारो आहे। उनखे ख़बर हुई कि उहो जेको उन में लिखियलु आहे मरियम चिंता में हुई। उन में लिखियलु हुयो कि उहो तर्क कयो, लिखियलु हो कि परेशान में हुयो ऐं उन ॻाल्हि पंहिंजे लाइ सभु ॻाल्हियूं कयईं। मुंहिंजो मञणु आहे कि असां बि उन ॻाल्हियुनि ते सोचूं, पर मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां जॾहिं हर कोई हिन ॻाल्हि ते उलझन में पइजी वेंदो आहे
तव्हां मानसिक तकलीफ़ झेलण लॻंदा आहियो, पोइ तव्हां पाण खे इहो चवणु शुरू कंदा आहियो, मां हद खां वधीक ॿाहिरि वई आहियां, प्रभु जे संसार मां ॿाहिरि अची वई आहियां। हाणे मूंखे पुठियां थियणो आहे ऐं प्रभु ते विश्वास करणो आहे। नीति वचन 3:5-7 में ॾाढी शानदार ॻाल्हि लिखियलु आहे कि तूं पंहिंजे अकुल जी सहारो न वठ ऐं दिलि सां ॻाल्हि कर, उन ते भरोसो कर। मूंखे विश्वास आहे तव्हांखे इहो कमु करे करे सुठो लॻंदो ऐं तव्हां सॼी राति जाॻींदव ऐं सम्झण जी कोशिशि कंदव कि इहे कहिड़ी ॻाल्हि हुई जेकी मुमकिन थी हुई, छाकाणि त मौक़ो मिलंदो आहे कि तव्हां पंहिंजे दोस्तनि सां गॾु रहो, उन सां गॾु छा था कयो। ख़ैर, तव्हां उन ख़्याल सां उहो नथा करे सघो जेको तव्हांखे सम्झणु खपे। तव्हां पंहिंजे माण्हुनि सां गॾु पुछंदव, छाकाणि त हुनखे ख़बर हूंदी आहे कि तव्हां छा था चाहियो ऐं तव्हांखे छा करिणो आहे, उहो करे रहंदव। आमेन। मां इहो नथी चवां कि तव्हांखे कुझु करिणो आहे, तव्हां हमेशह इहो कयो। तूं पंहिंजे अकुल जो सहारो न वठ ऐं पंहिंजे मन सां यूहन्ना ते पूरो भरोसो कर ऐं यादि रख, तूं अॻियां वधंदे, तूं होशियारु आहीं। इहा ॻाल्हि जाम सालनि खां मशहूरु आहे, पर मां केरु आहियां, मूंखे कहिड़े वजह सां तव्हांखे मिस करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी कि तव्हां पंहिंजे पाण सां इहो मिस करे छॾियो आहे, इन जो हिसाबु आहे उहो कयो। इहो मूंखे ॾाढो वणंदो आहे। मुंहिंजे ख़्याल सां खोड़ अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ख़िलाफ़ु करे छॾींदियूं आहिनि, जंहिंजे करे असां हुनखे मटाए नथा सघूं। इहो बसि जेको आहे उहो आहे ऐं तव्हां हुन खां निबिरी सघंदा आहियो। तव्हां प्रभुअ खे चई सघंदा आहियो तव्हांजी मदद कनि। मां वटि इहा मदद कंदा जेकी बि आहे, मां वटि इहा नंढो पावर पैक आहे। 3 शास्त्र आहिनि जंहिंजो सहारो जॾहिं बि मूंखे काई तकलीफ़ हूंदी आहे, मां अहिड़ी कहिड़ी हालत में हूंदी आहियां, मूंखे इहे कमु ईंदा आहिनि ऐं मां चवंदी आहियां कि तव्हांखे बि अचनि। हिन करे कोशिशि कंदी आहियां कि तव्हांखे कुझु ॿुधायां ऐं मां हिन करे लिखंदी आहियां। उहो 3 शास्त्र जेके आहिनि उहे निर्भर कंदा आहिनि ऐं मुंहिंजी समस्या खे हल कंदा आहिनि ऐं हालतूं हुजनि जेकी। फिलिपिन्स 4:3 में जेको मुंहिंजो समर्थ आहे, मां सभु कुझु करे थो सघां, मां काई बि शइ करे थो सघां, उन जे लाइ तयारु आहियां। मूंखे इहे कमु करणा आहिनि, मूंखे दुखी न थियणो आहे ऐं मां निर्भर न थींदमि। मां हर शइ जे लाइ तयारु आहियां, मां हर शइ जी तुलना में आहियां जेको मूंखे ख़बर आहे। मां आत्मनिर्भर आहियां, मसीह में निर्भरता में। छा तव्हांखे इहो पसंदि कोन्हे? मां कोई बि शइ जे लाइ तयारु आहियां, मसीह जी मुफ़्त काई बि तुलना करे थो सघां ऐं उन मां भरियल आहियां अंदर में। इहो हिकु ॿियो शास्त्र आहे जेको मथां मां तव्हांखे ॿुधायां थी, स्क्रीन ते लिखियलु आहे, जेको तव्हांखे करे था सघो ऐं विसरत में बाइबल में लिखियलु आहे कि जेकी तव्हांजे 10-13 में ख़ासि करे उहे ॻाल्हियूं आहिनि, उहा परीक्षा थींदी आहिनि, जेकी तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, जंहिंजी ॻाल्हि आहे। ऐं रोमियो 8:28 में बि लिखियलु आहे कि तव्हांखे इहो ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं भलाई पैदा करणी आहिनि ऐं उन ते विश्वास रखो। हर ॻाल्हि शायदि तव्हांखे सुठी न लॻे, पर भलाई करे करे तव्हां उन ते विश्वास रखी सघंदा आहियो। प्रभुअ सां प्यारु कयो, उन जी इच्छा अनुसार हलो पंहिंजे जीवन में। अहिड़ो कुझु बि कोन्हे जेको प्रभु नथो बदिली सघे ऐं तव्हांखे हुन मां हिमत न मिले, तव्हां उन ते भरोसो कंदव त। मूंखे ख़बर कोन्हे कि इन खे तव्हां छा सम्झंदव, पर मां चवां थी कि प्रभु मौक़ो ॾींदो। मूंखे पहिरीं कॾहिं न मिलियो हुयो, पर शायदि उनजो इहो मतिलबु आहे कि तव्हांखे भरपाई करणी पवंदी, तकलीफ़ ईंदी, मूंखे झेलणो पियो। जीवन में जेकी ॻाल्हियूं आयूं हुयूं, पूरे दिलि सां मां उनखे मञींदी आहियां ऐं अफ़सोस महसूसु कोन कंदी आहियां कि जेको मूंसां गॾु थियो बचपन में ऐं जेकी प्रभु चाहींदा हुया कि उहो थिए, उहो अद्भुत शक्तिअ सां मूंखे असल में विश्वास कंदी आहे मुंहिंजे जीवन में छा थियो हुयो, कहिड़ी बहितर आई, उहो कहिड़ी छा थी, जेकी उहो गॾु हुया मूंसां गॾु। ऐं मूंखे ख़बर पई त कहिड़ो दुख हुयो, कहिड़ो मूंखे ख़बर हूंदी हुई कि कहिड़ी ॻाल्हि थी रही आहे, पर मूंखे महर थी उन प्रभुअ सां। मूंखे ख़बर हुई त मूंसां गॾु केरु आहे ऐं मूंखे ख़बर पई त कहिड़ी बदिली थियण वारी आहे। ऐं जेको मूंसां गॾु हुयो उहो सभु कुझु हुयो, प्रभुअ जी ॻाल्हि हुई, जेकी उन महर जे करे मां इहो रिश्तो अॻियां वधायो ऐं मूंखे ख़बर पई कि प्रभु सां गॾु मां केरु आहियां, मसीह में केरु आहियां, मूंखे ख़बर पई। ऐं मां तव्हांजे साम्हूं बीह करे चई सघंदी आहियां कि प्रभु हमेशह विश्वास रखंदो आहे ऐं उहो तव्हां सां गॾु आहे, उहो वफ़ादार आहे तव्हां सां, उहो तव्हां सां जाम प्यार थो करे, छो त उहो प्यार आहे जेको तव्हां सां गॾु रहंदो आहे। ॿियो कोई बि न रही सघंदो तव्हां सां गॾु। उहो सुठी ॻाल्हि आहे, उहो तव्हांजे लाइ सुठी योजना थो करे, तव्हांजे जीवन में हर हिकु शइ अचे। ख़बर अथव तव्हांजे जीवन में कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके
अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके वक़्त ते बसि जेके वक़्त ते थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं उहे सुठियूं थींदियूं आहिनि, जाम सुठियूं। तव्हांखे ख़बर आहे तव्हां उहो करे सघंदा आहियो जेको तव्हांखे करिणो आहे जीवन में। तव्हांजे जीवन में उहो इंतज़ारु करिणो पवंदो तव्हांखे ऐं शांती थी करे उन जे बारे में सोचणो पवंदो जेको तव्हां कयो था, जंहिंजो इंतज़ारु था कयो। न थोरो तव्हां इंतज़ारु था कयो राशन जी दुकान ते, या इंतज़ारु था कयो पेट्रोल पंप ते, हिते इंतज़ारु था कयो, उते इंतज़ारु था कयो। प्रभु जो इंतज़ारु कयो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी तव्हां छा करे रहिया आहियो ऐं कहिड़े नमूने सां। पंहिंजी शिकिल सां प्रभु ते भरोसो रखो ऐं उहो भरोसे सां अॻियां वधो। तव्हां इंतज़ारु कंदव। हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी, तव्हांखे पसंदि करिणो आहे। ओ ख़ैर, उन्हनि खे सुठो मौक़ो विञाइण छॾियो आहे, कमाल आहे। परमेश्वर ई त आहे, उहो त चवे कि तूं कमाल जो आहीं, छड़ो सम्झी वठि की कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तूं अॻियां वध। प्रभु जे विच में 10% असां तव्हांखे पसंदि कंदा आहियूं, 90% माण्हुनि जे बारे में सोचणु पसंदि कंदा आहियूं। जीवन में उहे माण्हू जेके 90% हूंदा आहिनि, जीवन में हिते हिकु बि संभावना इहा आहे त कॾहिं कॾहिं असां निराशा थींदासीं। पर सुठी ख़बर इहा आहे त प्रभु असांखे ॿीहर पासे में ईंदो ऐं असांखे चई सघंदो कि तव्हां इंतज़ारु करे सघंदा आहियो ऐं तव्हांजो इंतज़ारु मां पूरो कंदमि। इहे शुरूआति करणु शुरू करे छॾियो ऐं तव्हांखे उहो भलो मिलंदो जेको तव्हां चाहियो था। मूंखे ख़बर आहे तव्हांखे माफ़ी मिली वेंदी। तव्हां बिल्कुलु ईअं न सोचियो कि तव्हां छा था कयो। पंहिंजी हिकु नई योजना ठाहियो, तव्हां हुन में सफल थींदव। जेको कुझु ॻाल्हि आहे तव्हांखे खोड़ सारी ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं सफल थियणो आहे। बाइबल में बि इहो ई लिखियलु आहे, माण्हू में जाम पंहिंजे रस्ते ते योजना ठाहिणी पवंदियूं आहिनि। प्रभु उन जी निर्देशक हूंदा आहिनि। मुंहिंजी सभई योजना सुठी कोन्हनि, पर मूंखे ख़बर आहे कि प्रभु उनखे ठाहींदा। शैतान तव्हांखे नफ़रत कंदो आहे ऐं प्रभु तव्हां सां प्यारु कंदो आहे। तव्हांखे ॾिसणो आहे। ओके, छा तव्हां चाहींदा त मां अॻियां वधां? तव्हांजे लाइ इहो पढ़ां? मां हिन खे पाण कोन ठाहियो आहे। पंहिंजे पाण खे भाग्यशाली सम्झो ऐं अॻियां वधो जेको तव्हांखे सताइनि था, छो त उहो सर्ग जो राति उन्हनि जी ई हूंदी आहे। धन्य सुखी थियो, ईर्ष्या न कयो, आत्मिक रूप सां समृद्ध, जीवन में आनंद ऐं प्रभु सां तृप्त थियो, उन जो अनुग्रह कयो। धन्य आहे जेके उहो माण्हू उन्हनि सां गॾु उहो कंदा आहिनि, पर त बि बुराइयुनि सां गॾु रहणा आहिनि, छाकाणि त बुरी ॻाल्हियूं आहिनि। अगरि मां हिन ते विश्वास करण वारी आहियां त पोइ उन जो मतिलबु इहो आहे त हर दफ़े कोई न कोई कहिड़ी बि ॻाल्हि ईंदी, मूंखे हुन जे बारे में लिखणो पवंदो ऐं पोइ मूंखे लिखी करे उहो सभु ॻाल्हियूं करणी पवंदियूं। मां बसि माण्हुनि जी मदद करण जी कोशिशि थी कयां। इन हिसाब सां मां धन्य आहियां। मूंखे ख़बर आहे, मूंखे इहो महसूस थो थिए कि प्रभु मूंसां गॾु आहिनि ऐं ख़बर त उहो संदेश छा आहे। असांखे ख़ासि करे अधिकार मिलियो आहे मसीह में दुख करे उन्हनि जो सामनो करण जी। असां भॼण वारा आहियूं कि असां बीह करे चई था सघूं, मूंखे विश्वास आहे पिता परमेश्वर ऐं उन जे पुटु यीशु मसीह जे मथां पवित्र आत्मा में मां विश्वास थी कयां। मुंहिंजे लाइ मरिया आहिनि, दफ़निया आहिनि ऐं उहो अॻियां जीअरो थींदो वरी। मूंखे इहो ख़बर आहे। मां उन्हनि जी संतान आहियां। मां इहो मञा थी ऐं मूंखे मज़ाक़ करणु सुठो न लॻंदो आहे। अगरि असां भॼण वारा आहियूं, इहो चई था सघूं प्रभु सां गॾु असां इहो करे करे हली था सघूं। कोई जंहिंजी तव्हां परवाह कयो शायदि तव्हांजे ख़िलाफ़ु अचे। मुंहिंजो मतिलबु आहे त इहो संभावना थी सघंदी आहे कि तव्हां जंहिंजी परवाह कंदा आहियो उहो तव्हांजे ख़िलाफ़ु थी वञे। प्रभु असांजे बारे में सोचींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, जंहिंमहिल प्रभु मूंखे अची करे चयो कि तोखे करिणो आहे, असां हुनखे चयो कि पंहिंजे चर्च में वञी करे असांखे इहो करिणो पवंदो। सभु दोस्त, असांजा रिश्तेदार ख़िलाफ़ु थी विया ऐं मुश्किल में पइजी वियसि। असां हुन वक़्तु प्रभुअ सां ॻाल्हि करण जी कोशिशि कई त ख़बर अथव छा थियो?
कुझु करण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं अलॻि अलॻि हिसे में असांखे कोशिशि करणी पवंदी आहे। जंहिंमहिल प्रभु असांखे रस्ता ॾेखारींदो, छड़ो हिकु ई ॻाल्हि उहा चवनि पिया, जेको तव्हांजे ख़िलाफ़ आहे हुनखे माफ़ करे, हुनखे वधीक प्रेम कयो ऐं अॻियां वधो जीवन में। पर वक़्तु अचण ते तव्हांखे उहा फसल कटणी पवंदी आहे। अगरि तव्हां घर मञी न त तव्हांखे उहो ई करिणो पवंदो। फसल कटी करे तव्हां घर कोन मञई ऐं अजीब कोन आयो कि तव्हांखे ख़बर पए। सभिनीनि ताड़ियुनि सां तव्हां इहो करे सघंदा आहियो कि जेके बि सुठे भाग्य जे लाइ जेकी बि संभावना अचे तव्हांजे लाइ। आमीन। ऐं मुंहिंजी आख़िरी संभावना कि माण्हू परफेक्ट कोन थींदा आहिनि। असां सभई ॾेरा आहियूं। मां बि। प्रभु जी इच्छा लाइ असांखे शांती मिले ऐं उहो कोन चाहींदा आहिनि त असां चिंता में रहूं, परेशान हुजूं। पर ख़बर अथव कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी मां तव्हांखे ॿुधायां थी, शांती कोन हासिल थींदी आहे। मूंखे हिकु दिलचस्प ॻाल्हि मिली आहे जेकी जाम सुठी आहे ऐं तव्हांखे ॿुधायां। खोड़ सारियूं अनगिनत नए नियम जी किताबूं उहे स्वागत थी कनि जेको प्रेरितनि कलीसियनि जो कयो हो, उन किताब लिखणु कयो। उहा किताब हुई ख़ासि करे असां पिता प्रभु ऐं उन जा पुट यीशु मसीह जे तरफ़ां जेको अनुग्रह मिलियो प्रभुअ जे लाइ। ऐं वारे 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 उहो घड़ी घड़ी उन में 2 कुरिन्थियंस में, गलेशियंस में, इफिसियंस में, 1 थिस्सलुनीस, 2 थिस्सलुनीस, तीमुथियुस, फिलेमन में, पतरस में ऐं 2 यूहन्ना में शांती जो अनुग्रह मिलियो हो। जाम सुठो मिलियो हो उन्हनि खे। यीशु मसीह जे ज्ञान सां इहे ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे स्वागत करणियूं आहिनि। हे यार, पौलुस चए तो तव्हांखे शांती कोन मिलंदी अगरि तव्हां अनुग्रह न कंदव ऐं सम्झंदव न इन ॻाल्हि खे त तव्हांखे ख़बर न पवंदी। ज्ञान हिकु पवित्र आत्मा आहे जेकी समर्थ थींदी आहे असां वटि ऐं असांखे मुक्त कंदी आहे, मदद कंदी आहे असांजे लाइ। जीअं मां तव्हांखे वरी चवां, अगरि तव्हां समस्या में आहियो, छड़ो खपे तव्हांखे अनुग्रह करणो आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं अगरि तव्हां समस्या तॾहिं तव्हांखे अनुग्रह थींदो, अञा वधीक थींदो। अनुग्रह ताक़त आहे पवित्र आत्मा जी। तव्हांखे सवलाईअ सां उहो करण जे क़ाबिल ठाहींदी आहे जेको तव्हांखे करणो आहे ऐं तव्हां करे सघो। कॾहिं बि कहिड़ी बि तरीक़े सां कोशिशि कयो। प्रभु मुश्किल वक़्त ते सवलाई सां तव्हांखे ठाहींदो आहे। ऐं कई दफ़ा तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां दुखी आहियो, पर तव्हांखे ख़बर पई त तव्हां अचानक ईअं ख़ुशि कीअं थी वियो ऐं तव्हांखे दुख सहन करण जी शक्ति मिलंदी आहे ऐं तव्हां अॻियां वधंदा आहियो, जीवन में ख़्यालु कंदा आहियो। ख़बर अथव तव्हांखे इहो सभु करणो आहे जीअं तव्हांखे दुख न थिए ऐं तव्हां मज़े में हुजो। प्रभु चाहींदा आहिनि। ऐं अगरि तव्हां ईअं कंदव त तव्हांखे ॾकण जी काई ज़रूरत न आहे ऐं तव्हां अॻियां वधो ऐं चओ प्रभु तव्हांखे नौकरी करणी आहे, तव्हां सम्झी वठो कहिड़ी नौकरी करणी आहे, पर उन लाइ तव्हांखे अनुग्रह करणो पवंदो। उहो तव्हांखे बीमारी सां गुज़रणो पवंदो जेके चवनि था। पर जंहिंमहिल वक़्तु ईंदो त तव्हांखे ख़बर पवंदी कि प्रभु छा था कनि तव्हांजे जीवन में। अनुग्रह जाम सुठो आहे। उहो तव्हांखे ॾेखारींदो आहे तव्हांखे छा खपे। अनुग्रह अनुग्रह वधीक अनुग्रह तव्हांजे जीवन में हमेशह अचे। असांजे प्रभु जी उदारता यीशु मसीह में। खैर हमेशह वांगुरु अॼु बि तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॾियां थी जेकी प्रभु जा वचन आहिनि। तव्हांखे ख़बर आहे अगरि तव्हां सचमुच जॉयस मायर मिनिस्ट्री में आशीष वठणु चाहियो था, इन तरीक़े सां तव्हां इहा वठी सघंदा आहियो। जेकी रिसोर्सिस आहिनि, जेकी असांजी कार्यकरी आहे ऐं उहो तव्हांखे मदद कंदी तव्हांजे आत्मिक जीवन खे वधाइण लाइ। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।